छा तव्हां ॼाणो था त सोरी चवण में दुनिया जी कहिड़ी क़ौम सभिनी खां अॻिते आहे। टी शर्ट कंहिं लाइ ठाही वई हुई। माज़ीअ में इंसान ॾींहं जो केतिरा भेरा सुम्हंदा हुआ। अचो त तव्हांखे इन्हनि दिलचस्प हक़ीक़तुनि बाबति ॿुधायूं था। टी शर्ट हक़ीक़त में गैर शादीशुदा नौजवाननि लाइ तैयार कई वई हुई, छो त उन्हनि खे बटण लॻाइण न ईंदा हुआ ऐं नई बटणनि खे टाको हणी सघंदा हुआ। उन्हनि खे कॉलर जो बटण त लॻाइण ई न ईंदो हो, तंहिं करे उन्हनि जी सहूलियत लाइ टी शर्टूं ठाहियूं वयूं जिन में बटण ई न हुआ। पर आहिस्ते आहिस्ते शादीशुदा माण्हुनि बि टी शर्ट पाइण शुरू करे छॾी। सिहड़ हिकु वणंदड़ जानवर आहे ऐं उनखे पालण ते का बि पाबंदी नाहे, पर ऑस्ट्रेलिया जे इलाइक़े क्वींसलैंड में हर को सिहड़ नथो पाले सघे। उते सिहड़ पालण गैर कानूनी आहे, पर हा, जादूगर सिहड़ पाले सघनि था। कैनेडियन क़ौम सोरी चवण में देरि नाहे कंदी। उहे ॾींहं में केतिरा ई भेरा सोरी चवंदा आहिनि, एतिरे ताईं जो 2002 में इन जी रोकथाम लाइ सरकार खे दी अपॉलोजी एक्ट लागू करणो पियो ऐं उन में हुकूमत ग़लतीअ जे एतिराफ़ में कई वेंदड़ माज़रत खे नज़रअंदाज करण जो कानून ठाहियो। मतिलब सोरी खे माफ़ीअ जो जवाज़ बणाइण जो कानूनी बुनियाद ख़त्म कयो वियो। केचप अॼुकल्ह मुख़्तलिफ़ खाधनि में ज़ाइक़े लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर हक़ीक़त में उनखे 1830 में बीमारियुनि जे इलाज लाइ ठाहियो वियो हो ऐं मुंड में इहो हिकु दवा तौर विकिरो थींदो हो। 18 अप्रैल 1930 में 12:30 जे ख़बरनामे में BBC हिकु इंकशाफ कयो। उन जे ख़बरनामे में न्यूज़ कास्टर चयो त अॼु असां वटि का बि ख़बर नाहे। 18वीं सदीअ में इंसान ॾींहं जो केतिरा ई भेरा निंड कंदा हुआ। हिकु निंड 3 खां 4 कलाकनि जी हूंदी हुई, पोइ 2 खां 3 कलाक कमकार करे वरी निंड कई वेंदी हुई।